बोलो सतगुरुदेव भगवान की जय, शंकर महादेव की जय। बोले की फौज 5 नवंबर माता रुक्मणी देवी जी के द्वारे पर करेगी मौज। परम पूज्य माता रुक्मणी देवी थावजन जा वचन हुआ चौमासे जी हर मोकलाणी ते असां अहिड़नि सुहिणियुनि शख्सियतुनि खे सन्मान कयूं जिन जी सेवा सां किन ॿियनि खे प्रेरणा मिले। अहिड़ो ई असांजे शहर में मुंहिंजो प्यारो भाउ जेको मां चवंदो आहियां शरण कुमार आहे, ॾाढा सुठा कार्य करणु दरबार जे असांजे दरबार जा असांजे ट्रस्ट में ट्रस्टी आहिनि। हर कार्य में थोरो निभाईंदा घटि आहिनि, टाइम ऑनलाइन हिकिड़ी पर सुहिणी शख्सियत हर कोई मालिक जी दुआ सां ख़ुशि हुजे, खुशहाल हुजे। इहा ई असां फलो साहिब में उते अरदास बि कंदा आहियूं जेके जेके बि दर सां जुड़ियल आहिनि, अॻियां हुजनि अॻिड़ा हुजनि, पर चाहींदासीं घटि में घटि उन ॾींहुं हिकिड़ो मान सम्मान वठणु पंहिंजे परिवार सां गॾु अचो। छो जो इहा जेका असांजी नई टही आहे न, इहे जॾहिं ॾिसंदा असांजे पिता साहिबनि जो सम्मान छो थो थिए ऐं उन्हनि जी जेका असां डॉक्यूमेंट्री ठाहींदा आहियूं ऐं हीउ दास पंहिंजे जीवन जो अनुभव मूंखे शायदि कोई करोड़ रुपया ॾिए त मां वातमा लफ़्ज़ हुन जे लाइ सुठो न निकिरंदो, पर जेकॾहिं कोई अहिड़ियूं सुहिणियूं शख़्सियतूं आहिनि न उन्हनि जे लाइ दिलि गदगद थींदी आहे। अञा सुठा अल्फाज़ ॻोल्हींदा आहियूं, भई सुहिणा लफ़्ज़ उन्हनि जे लाइ इस्तेमालु करे उहो देश दुनिया ताईं पहुचायूं। त अॼु असां पंजवाणी परिवार में असांजे प्यारे भाउ श्याम पंजवाणी, उन्हनि जे सुपात्र असांजा अनिल भाई, असांजा घनश्याम भाई, सॼे परिवार खे निमंत्रण ॾियणु आया आहियूं त अची करे बाबा अम्मा जी आशीर्वाद वठनि, माता रुक्मणी देवी साहिब जी आशीर्वाद वठनि, भोलेनाथ जे कार्यनि में जीअं हमेशह असां सां गॾु थिया आहिनि हिन दफ़े बि गॾु थियनि, पर महिरबानी करे पंहिंजी अमानत जेका आहिनि उहे असां खां वठी वञनि। जय बोले, बोले की फौज करेगी मौज। हाणे तव्हां वटि